मुतासिर आहिनि ओथिरो जा। राति दादू पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबिलो थियो आहे ऐं नौजवान जवाद ॾहर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। उन सिलसिले में संदसि जा अज़ीज़ रिश्तेदार, संदसि जो ॾाॾो, भाइर, चाचा, मामा हिते मेरान प्रेस क्लब ते पहुता आहिनि ऐं उन्हनि एहतिजाज कयो आहे त जवाद ॾहर जंहिं ते अॼु ताईं का NC बि दाख़िल न आहे, का FIR बि न आहे, जॾहिं त न ई वरी उन जे कंहिं मिट माइट रिश्तेदार ते को केस दाख़िल आहे। पुलिस राति 6 मोबाइलनि सां गॾु दादू ज़िले जी पुलिस राति जो तक़रीबन 11 बजे असांजे घरनि ते गैर क़ानूनी रेड कयो। असांजे घरनि जा दर भञी घरनि में क़ाइदी पई ऐं घर में सुतल माण्हू जिन में ॿारड़ा, मासूम ॿारड़ा, औरतूं, मर्द शामिल हुया, उन्हनि खे तशद्दुद जो निशानो बनाए ऐं घर मां पयल सामान जिन में सोन, कैश, बैटरियूं, मोबाइलूं उहे खणी विया आहिनि ऐं उन खां अलावा तशद्दुद जो निशानो बनाए असांजे नौजवान जवाद ॾहर खे गिरफ़्तार करे घरऊं ॿाहिरि कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए उनखे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तारी उनजी शो कई वई आहे। इन सिलसिले में असां हिते एहतिजाज करण लाइ पहुता आहियूं। असां आला अमलदारनि खे, SSP, DIG, IG कोर्टुनि खे अपील था कयूं त असांजो बेगुनाह नौजवान जवाद ॾहर जंहिं ते को बि केस, का बि NC हुई, उनखे तशद्दुद जो निशानो बनाए उनखे ज़ख़्मी करे गिरफ़्तार करे ऐं मुक़ाबिलो ॼाणायो अथनि, जॾहिं त असांजे घर भातियुनि ते तशद्दुद करे असांजे घर में भञ ड्राह करे असांजे घर मां सोन, कैश, मोबाइलूं, बैटरियूं खणी विया आहिनि। वधीक ई जवाद ॾहर जो ॾाढो मौजूदु आहे। उनखां असां पुछंदासीं, जी साईं तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो साईं रुस्तम आहे। छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे त राति जो 11 बजे पुलिस आई, असांजा दर भञी घर में काहे पई असांजा टपड़ पथो ॾियूं, सामान बि असांजो खयूं, चयूं त छोकिरो ॾियो। बाबा छोकिरो आहे ई कोन त ॾियूं छा तव्हांखे? बेगुनाह अहिड़ो ज़ुल्म, अहिड़ो नाहक टपड़ बि मेड़े वई, छोकिरो बि खणी वई। छा छा तव्हांजी पुलिस खणी वई आहे? सामान कहिड़ो? सामान असांजी खणी वई आहे, मोबाइलियूं खणी वई आहे, ॾोकड़ खणी वई आहे, सोन खणी वई आहे, कुकड़, बैटरियूं सभु खणी वई आहे। अच्छा, कहिड़े टाइम ते पुलिस तव्हांजे घर ते चढ़ाई कई? 11 बजे 11 राति जो। तव्हां सुता पिया हुयो? सुता पियासीं घर में बचड़नि सां। घर में कीअं घिड़िया? दर भञी। कहिड़ी पुलिस हुई? पुलिस साईं थरड़ी, दादू, मेहरबानी राति जो वॻो। अच्छा, मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हुई? सभु पुलिस हुई, 5-6 गाॾियूं। तव्हांजो नौजवान पोटो जवाद ॾहर उहो किथे हुयो? उहो घर में सुतो पियो हुयो। उनजे अॻ में केस, का NC? कंहिं को बि पुछा कोन ॻोठ में। उनजे कंहिं मिट माइट, कंहिं सौट, कंहिं भाउ ते कंहिं ते बि न आहे? असांजे कंहिं वॾनि ते का शइ न आहे। तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? तव्हांजो अॻिते जो लाइ अमल छा आहे? तव्हां छा कंदव? असां अॻिते केस कंदासीं, अपील कंदासीं। अपील कंदव? जो कुझु थींदो असां कोर्ट में बि केस कंदव? रोड बि बंदि कंदव? धरणो बि हणंदव? अच्छा, तव्हांजी थाणे जी हद थरड़ी मोहबत आहे। हुनजो मुक़ाबिलो किथे ॼाणायो? जोई। 11 बजे तव्हां वटि पुलिस चढ़ाई करे तव्हांजे नौजवान जवाद ॾहर खे गिरफ़्तार करे वई, हुनखां पोइ मुक़ाबिलो ॼाणायो अथनि जोई में। अच्छा, अॻ में को केस बि? न राति जो थाणो असांजो इहो आहे कि NC जा छोकिरे ते या FIR आता बि असां NC का FIR थाणे ते, थरड़ी थाणे ते, दादू जोई ॿिए कंहिं थाणे ते? दादी बेगुनाह ज़ुल्म कयो पुलिस ने असां अपील था कयूं SP साहब खे। असां DIG कयो, असां गरीब तबाह करे छॾियो।
नाज़रीन हींअर असां वटि मौजूदु हुया बोथरो जा रहवासी। राति मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे जोई में। हिननि जो नौजवान जवाद ॾर जंहिंखे दादू पुलिस मुबैना मुक़ाबले में उन ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। हिन सां गॾु 4 माण्हू ॿिया बि पकता अथनि। 4 माण्हू पकता अथनि, उन्हनि मां असां जेके गोली हई अथनि। ॿिया माण्हू केरु हुया? उहे मुख़्तलिफ़ माण्हू तव्हांजा ॿिया त न हुया, मुख़्तलिफ़ हंधनि जा। ॿिनि शहरनि जा। अच्छा, उन्हनि खे पक नंबर तव्हांजे छोकिरे खे माण्हू जी थूक ते असांजे छोकिरे खे हथ रखी अथनि। नाज़रीन बोथरे जा ॾर बिरादरी जा माण्हू हुया। हिननि असां वटि एहतिजाज कयो आहे, मेहरान प्रेस क्लब ते पहुता आहिनि। राति मुबैना मुक़ाबिलो थियो आहे जोई में, जंहिंमें जवाद ॾर के पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तारी उनजी ॼाणाई आहे। ऐं पुलिस मुताबिक़ त हू मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हुयो। पुलिस खे मुख़्तलिफ़ थाणा उन पुलिस दसिया आहिनि त उन्हनि ते मुख़्तलिफ़ FIR उन ते दाख़िल आहिनि, मगर वारसनि मूजिबि त हुन ते का बि FIR दाख़िल न आहे, का बि NC दाख़िल न आहे। पुलिस राति असांजे घरनि ते चादर चौधी वारी जो तक़दुस पायमाल कंदे घिड़ी पई, दर बनी घिड़ी पई, सुतल माण्हुनि ते तशदुद करे, औरतुनि मासूम ॿारनि ते ऐं घर मां मुख़्तलिफ़ सामान जंहिंमें मोबाइलूं, बैटरियूं, सोन, कैश उहा खणी वई आहे। ऐं उन खां अलावा जवाद ॾर खे घर खां गिरफ़्तार करे जोई में पुलिस जो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए करे उनजी गिरफ़्तारी छो कई आहे। हिन जो वधीक चवणु आहे त असां इन अमल ख़िलाफ़ कोर्ट बि वेंदासीं, इंडस हाईवे बंदि कंदासीं। उन खां अलावा हिननि IG, DIG ऐं मुख़्तलिफ़ अख़्तियारनि खां अपील कई आहे त असां सां इंसाफ़ करे असांजे नायक जवाद ॾर तां कूड़ा केस ख़तमु करे उनखे आज़ादु कयो वञे।